मुझे लाइ हिन मौसम बहार जीअं आहे, हिन गुलंदड़ हवा जीअं आहे, हिननि सावन सावन ख़ूबसूरत ख़ूबसूरत पननि जीअं आहे। तूं मुंहिंजे लाइ गुल गुलाब जीअं आहे। तूं मुंहिंजे लाइ अलाए छा ही। मां तुंहिंजे शान में अल्फाज़ कहिड़ा बयान करे कहिड़ा बयान कयां। अल्लाह जी ज़ात थी ॼाणे, तूं बि मुंहिंजे लाइ सियारे जी सर्द राति जी आहे ऐं हर आशिक़ जी दिलि चाहींदी आहे त पंहिंजे महबूब जे ॿाहुनि में हुजे। तूं मुंहिंजे लाइ मुंहिंजो दिलबर जानी आहे। तूं मुंहिंजो साह आहे। तुंहिंजे हुजण सां मुंहिंजे जीवन में, मुंहिंजे जिस्म में साह पइजी वञे थो। तूं मुंहिंजे हिन रगुनि में रत जीअं गर्दिश करे रहियो आहीं। मां बि तुंहिंजे प्यार जी उन मंज़िल ते आहियां जंहिंखे जनून चइबो आहे। जुनून? हा, जनून। ख़बर अथई जुनून छाखे चइबो आहे? हा, कुझु कुझु ख़बर आहे। जुनून उनखे चइबो आहे जंहिं माण्हू खे कुझु हासिल न थिए ऐं उन माण्हू खे उहा शइ हासिल करणी हुजे, जेकॾहिं उनखे उहा शइ नथी मिले त उहो माण्हू मरण ऐं माराइण ते लही ईंदो आहे। उनखे चइबो आहे जुनून। जी हा, जुनून जी हिकु शिकिल इहा बि आहे, पर शायदि मां का ॿी ॻाल्हि कई। ॿी ॻाल्हि? उहा वरी कहिड़ी? उहा बि तोखे ज़रूरु ॿुधाईंदुसि, पर हाणे वक़्तु घटि आहे। मूंखे बि कंहिं कम सां वञिणो आहे ऐं तूं बि टाइम सां घर वञ। ठीकु आहे साईं, हाणे तव्हां वञो था त हले वञो, मां तव्हांखे रोके त नथी सघां, पर इन शर्त ते वञो त इहा जेका ॻाल्हि अध में रही अथव न, ॿीहर मिलो त ज़रूरु ॿुधाइजो। हा साईं, हा, ॿिए दफ़े तोखे ज़रूरु ॿुधाईंदुसि। ठीकु आहे?